अस्सलाम वालेकुम सामीन। प्रोग्राम आहे सचल सारो सच ऐं प्रोग्राम सचल सारो सच सां आऊं आहियां अफ़साना चन्ना। जॾहिं त अमरुनि जे चुरपुर सां ऐं हवाउनि जे आधार ही प्रोग्राम अव्हां जी समातुनि जे हवाले करे रहियो आहे अब्दुल मजीद कटोहर। दुआउनि जा मींहं, मोहबतुनि जा ॾींहं ऐं ख़ुशियुनि जूं घड़ियूं अव्हां लाइ अमीं जिते बि हुजो, अलाह साईं जे अमान में हुजो, आमीन सुम आमीन। समिन अॼु जेकी सिलसिला हूंदा प्रोग्राम सचल सारो सच जी ज़ीनत, उन जी तरतीब ऐं तफ़सील अव्हां ताईं पहुचाईंदी हलां। सचल साईं जे कलाम ते मुश्तमिल सिलसिलो अव्हां जे समातुनि जे नज़र कंदासीं। यार वेखो रंग लाया आहे। ऐं प्रोग्राम जे आख़िर में अव्हां जे लिखणनि ते मुश्तमिल, जंहिंमें सचल साईं जी चूंड शाइरी ऐं सचल साईं जे पैगाम जे हवाले सां अव्हां पंहिंजूं लिखणियूं असां ॾे उमाणींदा आहियो ऐं सिलसिलो हूंदो आहे आऊं जो ई आहियां सो ई आहियां। समीन सिंधी क्लासिकल शाइरीअ में हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह उहो पहिरियों शाइर आहे जेको न फ़क़ति मंसूरी रिवायत जो अलमबरदार आहे, पर पंहिंजे दौर जे समाजी मुआशरती रिवायतुनि ख़िलाफ़ हिकु सघारो आवाज़ पिणु रहियो आहे। हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जी शाइरीअ में फ़िक्र जी आज़ादी ऐं आज़ादीअ जो फ़िक्र हर जाइ ते उत्साहींदड़ अंदाज़ में मिले थो, पर मोहबत, अमुन, मसावात, रवादारी ऐं इंसान जी ख़ुदि मुख़्तियारी जियापे जो अहसासु संदसि शाइरीअ जो अहम मोल ऐं मर्कज़ महसूसु थिए थो। उहो ई सबबु आहे जो हू हुजूमनि जो हिसो बणिजी उन्हनि जी पोइवारी करणु, हुल ऐं हंगामे में विञाइजी वञण बदिरां घोट बणिजी मक़सद जे मूमल खे माण ऐं मंसूरी पंध खे ॼाण जी ॻाल्हि करे थो। समेन इंसान जे हक़ीक़ी रुतबे ऐं हैसियत खे सम्झण लाइ सचल साईं जी शाइरीअ जो अभ्यास तमामु ज़रूरी आहे। हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जे शाइरीअ में ख़ुदि शनासीअ खां ख़ुदा शनासीअ ताईं जे सफ़र जी न सिर्फ़ु सुरत ऐं सूंह मिले थी, पर हिकु निरालो सरमंदी अहसास ऐं जमाली जमाल पिणु महसूसु थिए थो, जेको दिलि ऐं दिमाग़ खे मुनव्विर ऐं महसूर करे थो। समीन हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह जे शाइरीअ में उहो सरमस्तीअ वारो सुरूर ऐं बेख़ुदीअ जी कैफ़ियत ऐं इक़रार जो अहसासु न रुॻो फितरी आहे, पर जंहिं कमाल फ़नी ॾात ऐं ॾांव सां पंहिंजी शाइरीअ में हुन ओतियो आहे ऐं उहा ई मस्ती नंढपण में बि मौजूदु आहे, जंहिं संदसि शाइरीअ खे न फ़क़ति रचाए रेटियो कयो आहे, पर संदसि ॾात ऐं ज़िंदगीअ खे गेड़ू रता रंग बख़्शिया आहिनि। उहो ई सबबु आहे जो जॾहिं लतीफ़ साईं सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह खे नंढपण में ॾिठो, तॾहिं बेसाख़्ता चई ॾिनो त जेको कुनो असां मार्फत जो चाढ़ियो आहे उन जो ढकणु ही नींगर लाहींदो। ऐं वाक़ई सचल साईं अॻिते हली इन सूफ़ियाणे रंग, राज़नि ऐं रमज़नि जी दमियल देग जो न फ़क़ति ढकु लाथो, पर उन खे आम ऐं ख़ासि में इन तरह वंडियो ऐं विरहायो बि आहे। जी समय हींअर सिलसिलो ॿुधूं था यार वेखो रंग लाया है। सुन बात बिरहदी के ही अल्लाह बात बिरहदी के ही एही अजब जे भला साईं बात बिरहदी। सुन बात बिरहदी बिरहदी बात बिरहदी के ही अल्लाह बात बिरहदी के ही सुन बात बिरहदी के ही एही अजब जे भला साईं बात बिरहदी। रंगा रंग नकाशी वाला महला एक जुड़े सू, रंगा रंग नकाशी वाला महला एक जुड़े सू, चारई उज़वे आशिक वाले धूणिया थंभ करे सू, चारई उज़वे आशिक वाले धूणिया थंभ करे सू, कण घाते हैं आशिक वाला लाटण खूब लढ़े सू, कण घाते हैं आशिक वाला लाटण खूब लढ़े सू,
पसलियां तहें आशिक वालियां फटियां तुरत जुड़े सूं पसलियां तहें आशिक वालियां फटियां तुरत जुड़े सूं रत मुबारक आशिक वाला गारा गप करे सूं रत मुबारक आशिक वाला गारा गप करे सूं कपस सी तह आशिक वाली दिक्की दुर्स बने सूं कपस सी तह आशिक वाली दिक्की दुर्स बने सूं चाढ़ उन्हीं दिक्की ते होका खूब डवे सूं चाढ़ उन्हीं दिक्की ते होका खूब डवे सूं खून दी कीमत असां दे होई हो खून दी कीमत असां दे होई कत्ल थिया पर देही अजब जेही सुन बात बिरह दी बात बिरह दी बात बिरह दी अला बात बिरह दी के ही एही अजब जेही भला साईं बात बिरह दी मस्त प्याला मोहब्बत वाला सच्चल यार पिलाया मस्त प्याला मोहब्बत वाला सच्चल यार पिलाया मूतू क़िबलल अंत मूतू हादी राह बताया मूतू क़िबलल अंत मूतू हादी राह बताया रसूल करीम मेराज ॾिठोसीं पंज तन तहंदा जाया रसूल करीम मेराज ॾिठोसीं पंज तन तहंदा जाया असां उही दे उहो असां दा असां उही दे उहो असां दा यार की तो से नहीं एही अजब जेही सुन बात बिरह दी बात बिरह दी सुन बात बिरह दी अल्लाह बात बिरह दी के ही एही अजब जेही भला साईं बात बिरह दी सुन बात बिरह दी के ही जी आबदा परवीन जे आवाज़ में सचल साईं जी ख़ूबसूरत शायरी ॿुधी रहिया हुआसीं ऐं सिलसिलो हो यार वेखो रंग लाया है अवां प्रोग्राम ॿुधी रहिया हो सचल सारो सच रेडियो पाकिस्तान खैरपुर जे स्टूडियो नंबर 1 मां पंहिंजी मेज़बान अफ़साना चन्ना सां गॾु जॾहिं त हीउ प्रोग्राम तमामु सुहिणे अंदाज़ में अव्हां जे समातुनि जे हवाले करे रहियो आहे अब्दुल मजीद कटोहर ऐं हींअर यकीनन अव्हांखे इंतज़ारु हूंदो सिलसिले ऐं जोई आहियां सोई आहियां जो जी बिल्कुलु छो त हिन में अव्हां जूं लिखणियूं शामिलु हूंदियूं आहिनि ऐं लिखणियूं अव्हां लिखंदा आहियो सचल साईं जी चूंड शाइरीअ जे हवाले सां सचल साईं जी चूंड शाइरी असां ॾांहुं उमाणींदा आहियो ऐं सचल साईं जे पैगाम जे हवाले सां अव्हां ॻाल्हि कंदा आहियो ऐं तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में हीउ सिलसिलो अव्हां ताईं केरु पहुचाईंदो आहे जी बिल्कुलु अव्हां ताईं पहुचाईंदो आहे अली बख़्श मरी त पोइ सिलसिलो हाज़िर आहे ऐं जोई आहियां सोई आहियां अस्सलाम वालेकुम मानवर साईं सिलसिलो आहे ऐं जोई आहियां सोई आहियां ऐं मां आहियां अव्हां जो मेज़बान अली बख़्श मरी सच्चा साईं जे हवाले सां अव्हां जूं मोकिलियल लिखणियूं मुंहिंजे साम्हूं पियल आहिनि अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जो अव्हां हिन सिलसिले में बाक़ाइदगी सां हिसो वठो पिया सभ खां पहिरियों हिन सिलसिले में जेका लिखणी मां पेश करे रहियो आहियां उहा लिखी आहे दुबी मीरवा खां आजिज़ अली बख़्श ख़ासि केली को कीअं चवे मां जोई आहियां सोई आहियां सिंध जे सोन वर्नी धरतीअ ते हर दौर में अहिड़नि हाकारनि सूफ़ी शाइरनि ऐं बुज़ुर्गनि जनम वरितो आहे जन पंहिंजी लाज़वाल ॾात ज़रिए ॾेह में प्यार मुहबत अमुन ऐं आशितीअ जो सबक़ु फैलायो आहे अहिड़नि सूफ़ी शाइरनि जे सथ में हज़रत सचल सरमस्त दुल्ह दराज़ी जो नालो अॻी सिफ़ में आहे हज़रत सचल सरमस्त सिंधी ॿोलीअ जो उहो यगानो शाइर आहे जंहिं न सिर्फ़ सिंधी में पर उर्दू सराइकी ऐं फ़ारसी में कलाम चई सच जे सनीअ खे ॾेहां ॾेह फैलायो ॻोठ मटन खां मोहतरमा फरज़ाना ख़ासि केली लिखे पई त ज़िंदह क़ौमूं पंहिंजे अज़ीम रहबर जी यादि खे शान ऐं मान सां मल्हाईंदियूं आहिनि हज़रत सचल सरमस्त रहमतुल्लाह अलैह उहो शाइर ऐं सूफ़ी बुज़ुर्ग आहे जंहिं पंहिंजी लाफ़ानी कलाम ज़रिए शऊरी सक़ाफ़ती ऐं फ़िक्री सतह ते पंहिंजी धरती ऐं ॿोलीअ जो बचाव कयो गॾोगॾु सचल साईं जो कलाम दुई खे दूर करणु ऐं मन मथां क़दुरतुनि जी कट लाहण जो अज़ीम दर्स बि ॾिए थो सचल साईं जो फ़िक्र वहदानियत जे वाट जो सूंहं बनाए थो हस्ब दस्तूर हर हफ़्ते असांजे हिन सिलसिले में शामिलु थींदड़ असांजी भेण फ़ाइज़ा नूर साहिबा
सचल साईं जो बैत लिखियो आहे, न मां मुरीद न मां पीर, सारे फ़क़्र जो फ़क़ीर, न मां हाकिम न मां ज़ालिम, आहियां अमन जो अमीर। जी सामेन, सिलसिलो ॿुधी रहिया हुआसीं ऐं जो ई आहियां सो ई आहियां। त पोइ इन ई ते प्रोग्राम सचल सारो सच रसियो पंहिंजी पुॼाणीअ ते। प्रोग्राम लाइ फनी सहकार कंदड़ साथी हो अब्दुल मजीद कटोहर। आऊं हुयसि अफ़साना चन्ना। असांखे ॾियो इजाज़त, पर पंहिंजो ख़्यालु रखिजो। वरी मिलण ताईं सिक सलामत, साथ सलामत।